वफ़ाक़ी काबीना यूटिलिटी स्टोर ते रमज़ान पैकेज जी मंज़ूरी ॾेई छॾी। यूटिलिटी स्टोरनि ते 7 अरब 49 करोड़ रुपयनि खां वधीक जो रमज़ान पैकेज ॾिनो वेंदो। रमज़ान रिलीफ पैकेज 4 मार्च खां थींदो। टारगेटेड सब्सिडी ज़रिए 19 बुनियादी शयुनि ते रियायत ॾिनी वेंदी। निगरान वज़ीर आज़म अनवार उल काकड़ चयो आहे त निगरान काबीना ऐं अमले तरफ़ां सहकार करण ते संदन थोराइतो आहे। पाकिस्तानी अवामी ऐं तमामु घणियूं सलाहियतूं मौजूदु आहिनि। सुप्रीम कोर्ट के जजनि खिलाफ़ सोशल मीडिया ते मुहिम हलाईंदड़नि खिलाफ़ मुहिम शुरू। चीफ जस्टिस काज़ी फाइज़ ईसा खिलाफ़ सोशल मीडिया ते मुहिम हलाईंदड़ जवाबदार गिरफ़्तार। रावलपिंडी के रहवासी अब्दुल वासे सोशल मीडिया ते चीफ जस्टिस खिलाफ़ मुहिम में हिस्सो वरितो। एक्स ते काज़ी फाइज़ ईसा के धमकियूं ॾियण समेत किरदार कशी कई वई। कानून लागू कंदड़ इदारनि फौरी तौर कार्रवाई कंदे अब्दुल वासे के गिरफ़्तार करे वरितो। रावलपिंडी के अॻूणे कमिश्नर तरफ़ां धांधली के इल्ज़ामनि बाबति जांच शुरू। लियाकत अली चट्टा इलेक्शन कमीशन की कमेटी अॻियां बयान कलमबंद कराए छॾियो। सिंध हाई कोर्ट हैदराबाद बेंच तरफ़ां सिंध पब्लिक सर्विस कमीशन के इम्तिहाननि में हेराफेरी बाबति दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़। अदालत रिमार्क्स ॾींदे चयो आहे त क़ौम जे मुस्तक़बिल सां कहिड़ी मज़ाक़ कई पई वञे। मेरिट ते अमल छो न थी रहियो आहे। सिंध पब्लिक सर्विस कमीशन ते सियासी बर्तन जा इल्ज़ाम हयां पिया वञनि। कराची मैट्रिक बोर्ड की समूरी टीम ऐं अमलो इम्तिहाननि में हेराफेरी जो ज़िम्मेवार करार। निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाक़र इंक्वायरी कमेटी की सिफ़ारिशुनि ते अमल की मंज़ूरी ॾेई छॾी। कमेटी पंहिंजी रिपोर्ट में चयो आहे त मैट्रिक बोर्ड की समूरी टीम नतीजनि में हेराफेरी ऐं गफ़लत की ज़िम्मेवार आहे। कंट्रोलर, डिप्टी कंट्रोलर ऐं असिस्टेंट कंट्रोलर समेत IT टीम्स गैर ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो कयो। जांच दौरान कंहिं बि मुलाज़िम बयान रिकॉर्ड कराइण लाइ संजीदगीअ जो मुज़ाहिरो न कयो आहे। मियां साहिब बरसां चांडिया बिरादरी के बिंदुनि में झेड़ो। पीउ ऐं पुट समेत 3 ॼणा क़तल। ॻोठ अज़ीम चांडियो में झेड़े दौरान नूर नबी, गुल खान ऐं करीम चांडियो गोलियुनि जो खाज। इलाइक़े में ॾहका। अमरीकी परॾेही खाते के तर्जमान मिथ मिलर चयो आहे त कंहिं बि मुल्क में सियासी इतिहाद पंहिंजो फ़ैसिलो हूंदो आहे। चूंडनि में मुदाख़लत ऐं धांधली के इल्ज़ामनि की मुकम्मल जांच थियण घुरिजे। पाकिस्तान में इज़हार राय की आज़ादी ते पाबंदियुनि बाबति रिपोर्टनि ते ॻणती आहे। वो इज़हार राय की आज़ादी जो एहतराम ऐं सोशल मीडिया ताईं पहुच के बहाल करण जो मुतालबो कनि था। आम चुनाव में मुबैना धांधली खिलाफ JUI जो न्यू सईदाबाद में टूल प्लाज़ा वटि एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। अॻवाननि जो चवणु आहे त आम चुनाव में धांधली करे अवामी मैंडेट की तौहीन कई वई। धांधली के मुकम्मल जांच करे ज़िम्मेवारनि खिलाफ कार्रवाई कई वञे। मलीर के अब्दुल्ला ॻोठ में पुरस्कार नमूने गुम थियल निगरी जो पानी की टांकी में लाश हथ। 7 वरनि की अज़रा भट्टी जो लाश अचण ते वालदेन के बेहोशीअ जा दौरा। इलाइक़े में सोग। सांगड़ में बासरन भील ऐं भाट बिरादरी सां ज़ुल्म जो इंतहा करे छॾी। चोरी के वाक़े खिलाफ़ आवाज़ उठाइण ते घरनि में घिड़ी। औरतुनि ऐं ॿारनि ते तशदुद, घरनि के बाहि। मुतासिरनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। बासरनि खिलाफ़ कार्रवाई करण जो मुतालिबो। मलीर में हथियारबंदनि पीसनि के घर अंदर गोलियूं हणी बेदर्दी सां क़त्ल करे छॾियो। शाह लतीफ़ टाउन सेक्टर 17 में 60 वरनि जो मोहम्मद ज़मान गोलियुनि जो खाज।
चंबड़ में इंसानियत के लजाईंदड़ वाक़ियो बचाव बंद तां मिटी खणण खां रोकण ते बासरन जो ॿिनि नौजवाननि ते तशद्दुद वीडियो सोशल मीडिया ते वायरल। पुलिस तरफ़ां वाक़े जी एनसी दाख़िल, मामले जी जांच शुरू। भेरिया रोड वेझो सांगी शाख के 150 फुट घारो, फसल पानी हेठि। ॻोठाणे जो चवणु आहे त आपाशी अमले जी नाअहली सबबि शाख खे घारो पियो आहे। शाख ते मुक़रर अमले खे हटाए घारो बंदि कराए नुक़सान जो अज़ालो कयो वञे। फरीदाबाद में बदअमनी ऐं ट्रैक्टर फुर वाक़े ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। अॻवाणनि जो चवणु आहे त 6 खां वधीक हथियारबंद ड्राइवर खे यरगमाल बणाए ट्रैक्टर फुर करे फरार थी विया आहिनि। बदअमनी ते ज़ाब्तो आणे फुर थियल ट्रैक्टर वापसि कराए साणनि इंसाफ़ कयो वञे। ऐं क्रिकेट जे सभ खां वॾे मेले पाकिस्तान सुपर लीग 9 में ज़बरदस्त मुक़ाबला जारी। इस्लामाबाद यूनाइटेड ऐं कोयटा ग्लेडिएटर्स आम्हूं साम्हूं।